अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। घरू वज़ारत पारां पीटीआई के सुभाणे इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरे जी इजाज़त न ॾियण ऐं रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां रेड ज़ोन में एहतजाज ते पाबंदी लॻायल आहे। रिपोर्टूं आहिनि त पीटीआई कारकुननि इलेक्शन कमीशन ते हमिलो करे सघनि था। पीटीआई एहतजाज जे नाले ते ॾफेड़ पखेड़णु चाहे थी। रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे रोकियो वेंदो, केरु मयार न ॾे, कंहिं बि कानून हथ में खयो त सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। गैर मुल्की एजेंट बाबति काबीना में अहम इजलास, फ़ैसिला कया वेंदा। हुकूमती इत्तेहादीन ऐं पीडीएम पारां इमरान ख़ान खे नाअहल कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। रेफरेंस बाबति वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। काबीना जो इजलास सुभाणे तलब। ज़रियनि मूजिब रेफरेंस आर्टिकल 62 ऐं 63 तहत दाख़िल कयो वेंदो। पीटीआई अॻवाननि जा नाला ईसीएल में शामिल करण बाबति कानूनी टीम जोड़ी वई। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त साबित थी वियो त परॾेही फंडिंग थी आहे। इमरान ख़ान लाॻीतो इलेक्शन कमीशन अॻियां कूड़ ॻाल्हायो। हक़ीक़तुनि मां साबित थियो त इमरान ख़ान परॾेही कुॾड़ो आहे। संदसि ख़िलाफ़ आइन ऐं कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान ख़ान खे मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो चोर करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान मुल्की तारीख़ जो सभिनी खां वॾो चोर साबित थी चुको आहे ऐं करप्शन ख़िलाफ़ संदसि बयानियूं कूड़ो निकितो। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन खे जांच खां रोकण लाइ किरियल हरबा इख़्तियार कया, पर क़ौम साम्हूं बेनकाब थी वियो। जेको शख़्स कूड़ा कसमनामा इलेक्शन कमीशन खे ॾे उहो सादिक ऐं अमीन नथो थी सघे। पीटीआई जी बुनियाद करप्शन ते रखी वई हुई। गैर मुल्कियुनि खां फंड वठी गैर मुल्की साज़िश जो नारो लॻाइण पीटीआई जी मुनाफ़िक़त हुई, जेको वाइफो थी वियो। मुल्की सियासत खे ख़राब करण वारो इमरान ख़ान अवाम जो ॾोही आहे। इमरान ख़ान जी अॻूणी घरवारी रिहाम ख़ान पीटीआई ते पाबंदी जो मुतालबो करे छॾियो। इमरान ख़ान खे पंहिंजनि ॾोहनि ते क़ौम खां माफ़ी वठणु घुर्जे। तुर्त तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻाई वञे। ॿाहिरि मुल्कनि खां पैसा वठी पाकिस्तान ख़िलाफ़ कमु कंदड़ जमायत पाकिस्तान में कीअं सियासत करे सघे थी। रिहाम ख़ान जी ट्वीट ज़रिए वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अपील। रुपए में साह पइजी वियो। डॉलर जे मुक़ाबले में रुपयो सघारो थियण लॻो। डॉलर जी क़ीमत में 12 रुपया 38 पैसा लाॻ। इंटर बैंक में डॉलर 226 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 13 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बैदि स्टॉक मार्केट में तेज़ी अची वई। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जे वफ़ाक़ी वज़ीर श्री रहमान चयो आहे त माहौलियाती तब्दीली सॼी दुनिया में अची पई। अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि में बि साॻी सूरत हाल आहे। बरसातुनि सबबि हिन वक़्तु सॼे मुल्क जी हालत ख़राब आहे। घर, रोड, रस्ता ऐं डैम टुटी पिया आहिनि। 9 लख एकड़ ज़मीन ऐं सारियुनि जो फसल तबाह थी वियो आहे। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी कई आहे। थर्जे कोयले सां मुल्क रोशन थी रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इस्लाम कोर्ट में पावर प्लांट जो इफ़्तिताह। चयाईं सदाईं थर खे पाकिस्तान जी सिक्योरिटी तवानाई जी पीड़ जो पत्थर सम्झो आहे। रिथा खे यकीनी बणाइण लाइ समूरा ज़रूरी क़दम खया आहिनि। थर जे कोयले जी क़ीमत ॿाहिरां घुरायल लिग्नाइट जी भेट में 2 खां 3 ते आहे। कराची जे इलाइक़े गार्डन पुलिस हेडक्वार्टर में दस्ती बम धमाके में शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि जी जनाज़ी नमाज़ अदा। आईजी सिंध गुलाम नबी मेमण, कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो, सूबाई वज़ीर सईद गनी समेत पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकार शरीक। मलीर में क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीउ पुट फौत। पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे।
ठुल वेझो शाख में वेझण दौरान 2 भेनरूं बुॾी फोत। जुमन शाह ॻोठ जे शाख में वेझण दौरान मरियम ऐं मायरा बुॾी दम धणी हवाले कयो। सदमे में अमन खे बेहोशी जा दौरा। राधन वेझो ॻोठ आबठाणी लाखेर में 12 वरे जो नीगर अब्दुल वसीम लाखेर पाणी जी खॾ में वेझण दौरान बुॾी फोत। मांझंदि भरिसां अंब ॻोठ वटि सिंधु दरिया में वेझण दौरान 2 नीगर बुॾी विया। हिक जो लाश हथ, ॿिए जी ॻोल्हा जारी। 16 सालनि जो सईद जान खोसो ऐं 15 वरे जो गुलाम हुसैन खोसो सिंधु जी लहर वर चढ़ी विया। मोहम्मद जो प्यारो नवासो मौला तौहीदा जो आखुलासो थी वे कत्ल करबल में मेरे वीरा मेरे पुत्रा इस्लाम जी सरबुलंदी ले करबला के मैदान में अजीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत सॼे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में अज़ादारी ऐं मजलिसूं।